चङो भिटाई आऊं हलां थो चङो भिटाई आऊं हलां थो। सिंध जो नामियारो अदाकार डायरेक्टर मुनीर सियाल डायलिसिस दौरान भानसेदाबाद में लाडाणो करे वियो आहे। मुनीर खान फन जी शुरूआत स्टेज ड्रामनि खां कई ऐं फिल्म टीवी ते अदाकारी जा जोहर ॾेखारे वॾी मक़बूलियत माणी। हिन टेली फिल्म इंस्पेक्टर याकूब प्रोड्यूस करे पुलिस ऑफिसरनि जी साख खे अवाम में एतमाद ॾियारियो। मुनीर सियाल केटीएन जे मक़बूल ड्रामा सीरियल गुनाह, दिल लगी ऐं ॿियनि केतिरनि ई ड्रामनि में पंहिंजी डायरेक्शन में कमु कयो ऐं स्टेज ड्रामनि खे ओज ॾियारियो। हू काफ़ी वक़्त खां शुगर जी बीमारी सबबि गुर्दनि जी तकलीफ़ में रहियो ऐं अखियुनि जो नूर बि विञाए वेठो। संदसि उमिरि 65 साल हुई। आख़िर में संदसि को बि सहारो न हुजण करे सकावत खाते खे मदद ऐं सिंध हुकूमत खे पंहिंजे 2 ग्रेजुएट पुटनि जी नौकरी लाइ ॿाॾाईंदो रहियो। संदसि इलाज लाइ फनकार दोस्तनि संदसि शहर भानसेदाबाद में झोली फंड करे 5-8 लख रुपया गॾु करे संदसि डायलिसिस कराईंदा रहिया, पर हुकूमत संदसि का बि मदद न कई। आख़िरकार हू बीमारी सां झेड़ींदे लाडाणो करे वियो आहे। मुनीर सियाल जे लाडाणे ते आर्टिस्टनि ऐं संदसि मदान में सोग छाइजी वियो आहे। मुनीर खान पोइरनि में 2 बेवा, 2 पुट ऐं 2 न्याणियूं सोगवार छॾियूं आहिनि। आख़िरी टाइम ताईं संदसि अखियूं सकावत खाते खे मयारी करे वयूं। रहंदी तुंहिंजी सार सदाई